मुमलिकती घरोबसी तलाल चौधरी जो चमड़ाखित दहशतगर्द गैर रजिस्टर्ड VPN इस्तेमाल कर रहे आखिन। दहशतगर्द पंहिंजे राब्ते लाइ सोशल मीडिया इस्तेमाल कर रहे आखिन। सोशल मीडिया ते दहशतगर्दनि जे राब्ते जी रोकथाम लाइ मज़बूत निज़ाम आंदो वेंदो। संदसि चवणो त दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ पाक फौज ऐं सिक्योरिटी इदारा हर वक्त तैयार आहिनि। पाकिस्तान दहशतगर्दी जे चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। संदसि चवणो त दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ फौरी तौर समूरियूं कोशिशूं करे रहिया आहियूं। पाकिस्तान मां दहशतगर्दी खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहियूं। संदसि चवणो त इस्लामाबाद में बि दहशतगर्दीअ जो वाक़ियो पेश आयो। तलाल चौधरी जो चवणो त ख़ैबर पख्तूनख्वा में ॾींहों ॾींहुं दहशतगर्दी वधी रही आहे। संदसि चवणो त दहशतगर्दी ऐं विगोड़नि खे रोकण लाइ इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कलम 144 लागू कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया मुमलिकती घरोबसी तलाल चौधरी जो चमड़ाखित दहशतगर्द गैर रजिस्टर्ड VPN इस्तेमाल करे रहिया आहिनि। दहशतगर्द पंहिंजे राब्ते लाइ सोशल मीडिया इस्तेमाल करे रहिया आहिनि।